अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। शाहस्त हुसैन बादशाहस्त हुसैन दीनस्त हुसैन दीन पनाहस्त हुसैन। सरदाद नदाद दस्त दरे दस्ते यजीद हक्का के बिना ला इलाहा हस्त हुसैन। ए बुलबुलान गुंच ए गुलजार अहमदी सल्लू अला मुहम्मदियों व आले मुहम्मदी। द्रुशी पढ़ो वॾे आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आवाज़ वॾो कयो, खुली खुली पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मेहरबान भाइरो अजीज दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जे प्यारे हबीब आकाए नामदार हुजूर नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे प्यारे ॾोहिटे जिनखे अल्लाह जे प्यारे हबीब पंहिंजे पुट जी निस्बत सां बि नवाज़ियो ऐं एतिरो त बेइंतिहा प्यार ऐं मोहब्बत कयो जो उनजो मिसाल मिलणु तमामु मुश्किल आहे। उन्हनि जे ज़िक्र ख़ैर जी महफ़िल अवां सजाई आहे। जिन बि हिन महफ़िल में तावन कयो हिन जे मुनक़िद करण में या जेके हाज़िर थिया, असां सभिनी जी अल्लाह ताला खां दुआ है रब्बे करीम असां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। मुख़्तसर टाइम जे अंदरि चंद ॻाल्हियूं हज़रत हसनैन करीमैन जे शान में ऐं उन्हनि जे जेको मंशूर हो, जेको उन्हनि जो मक़सदु हो, उहो तव्हांजे साम्हूं रखण जी कोशिशि कंदुसि। अल्लाह ताला असांखे अहल बैत उज़ाम सां जहिड़ी मोहब्बत अता फरमाई आहे, अहिड़े तरीक़े सां उन्हनि जे नक्शे क़दम ते असांखे हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दोस्त अज़ीज़, अल्लाह तबारक व तआला हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेका फज़ीलत है, जेको मक़ाम ऐं मर्तबो अता फरमायो, उहो कंहिं बि मुस्लमान खां ॻुझो कोन्हे। ऐं अल्लाह तबारक व तआला हर न थियणी शइ उनखे बि हसनैन करीमैन जे लाइ मुमकिन बनायो। ऐं जेको बज़ाहिर इंसाननि जे साम्हूं को कमु न थियणो हो त बि अल्लाह तबारक व तआला जेकॾहिं उन शइ में हसनैन करीमैन जेको अमल दख़ल हो ऐं उन्हनि चाहियो पे त हीअ थी पवे, त मुंहिंजा दोस्त रब्बे करीम उनखे बि उन्हनि जी रज़ा ऐं ख़ुशी लाइ करे ॾेखारियो। छो जो रब्बे करीम खे ख़बर हुई त अॼु मां हिननि जी दिल जी ख़्वाहिश जेकॾहिं पूरी कंदुसि त सुभाणे ई मुंहिंजे हबीब जे दीन खे अहिड़ो त रंग लॻाईंदा जो क़यामत में उहो रंग वरी लहंदो ई कोन। थोरो तव्हां वेझा वेझा थी वियो, अॻिते अचो, वेझा वेझा थी वियो ऐं थोरो तवजो कंदो त इनशाअल्लाह तव्हांजी ॻाल्हि ज़हन में वेहंदी। हेॾा मुतवजो थियो।
अल्लाह तबारक व तआला जे प्यारे हबीब हसनैन करीमैन सां बेइंतिहा मोहब्बत बेइंतिहा प्यार जो इज़हार कयो ऐं उहो प्यार जो इज़हार रुगो अल्लाह जे हबीब न पर ख़ुद खुदा जी ज़ात बरकात बि कयो। हिकिड़ो वाक़ियो मुंहिंजे ज़हन में पियो अचे उहो तव्हांजे साम्हूं हसनैन करीमैन जे शान में रखी पोइ वरी पंहिंजी गुफ़्तगू अॻिते जारी था रखूं। अल्लाह जे प्यारे हबीब जे दरबार में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकु दफ़े के सहाबी रस्ते मां हिकिड़ो हरणीअ जो बचड़ो खणी सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में पेश कयो। नबी से पुछिस किथां दो थई या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आइस पे रस्ते में सो रस्ते में बीठो मूं चयो त को कुतो खाएस या को बगड़ खाएस अवां जे साम्हूं पेश कयां वधीक तव्हांजी मर्ज़ी जंहिंखे ॾियो। हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु तआला अन्हु वेठा नंढड़ी उमिरि जा अर्ज़ कयो नाना आयो मूंखे ॾियो पाण फरमायो खण बाबा खणी खणी जो घर में आयो त हज़रत इमाम हुसैन पुछिस के किथां दो थई चई त नाने खां वठी आयो चई पोइ मुंहिंजे लाइ आयो ई हिकिड़ो हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम नंढी उमिरि जा पाण घरां सिधा नबी साईं जे दरबार में हाज़िर थिया मस्जिद में हाज़िर थिया पाण दोज़ानू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा बिनी रान मुबारक मथा चढ़ी भाकुर पाए गले में ऐं नबी करीम अलैहिस्सलाम के चुमियूं ॾियण लॻो चुमण लॻो नबी साईं उनखे चुमन पिया हज़रत इमाम हुसैन बि चुमे पियो सहाबे किराम ॾिसनि पिया त अजीबो ग़रीब मंज़र लॻो पिया। अल्लाह जा हबीब हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो इमाम हुसैन छा मसलो आहे छो खणी चुमियुनि जी वार वार लॻाई अथई छा कहिड़ो मुतालबो खणी आयो आहीं चई नाना हसन खे हरणी जो बच्चो मिलियो मूंखे कोन मिलियो मूंखे बि ॾियो पाण फरमायो पुट आयो हिकिड़ो त हज़रत इमाम हसन फरमायो उन्हनि जे ख़्यालात जो इज़हार कंहिं अल्लाह जे बाने पंहिंजे शेर जे अंदाज़ में कयो आहे। हज़रत इमाम हसन हुसैन अर्ज़ कयो या रसूलल्लाह तव्हांजे खज़ाने में त का खोटी कान्हे तव्हांजे दर तां को चई खाली मोटे ईअं थी कोन थो सघे उन अल्लाह जे माने फरमायो तो किस चीज़ की कमी है आका तेरी गली में किस चीज़ की कमी है मौला तेरी गली में दुनिया तेरी गली में उक़बा तेरी गली में किस चीज़ की कमी है मौला तेरी गली में। ओ मुझा प्यारा हबीब तुझे दरबार ते जेको आयो आहे उहो खाली कोन मोटियो आहे तुझे दर तां दुनिया जी हर शइ त मिलंदी आहे पर तुझे दर तां ख़ुदावंद करीम जी मोहब्बत बि मिलंदी आहे। मां त हरणीअ जो बच्चो थो घुरां अल्लाह जे हबीब जा साहबी फरमाइनि था अञा हज़रत इमाम हुसैन जी ऐं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाण में गुफ़्तगू हली रही हुई त मस्जिद जे दरवाज़े ते हिकिड़ी हरणी पुठीअ ते पंहिंजो बच्चो खणी हाज़िर थी नबी से पुछनि सा छो खणी आई अर्ज़ थी करे या रसूलल्लाह इमाम हसन खे त बचड़ो मिलियो हुसैन अंगल करे वेठो रब्बे करीम मूंखे वरी कंहिंसां इतला ॾिनो ओ हरणी इहो हिकिड़ो बचड़ो हुसैन जे हवाले करे आहे मां रब हुसैन सदके तोखे वरी ॿिया बच्चा थो अता फरमाया। तो मुझा दोस्त न हुअणी थे शेब अल्लाह जी बरकात हसनैन करीमैन जी ज़ात बरकात ला जेको अंगल सरकार जे बारगाह में करे वेंदा हा मुझा प्यारा हबीब हसनैन करीमैन के को भी जवाब कोन ॾींदा हा। अल्लाह तबारक व तआला जे प्यारा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी पाक दामन बचड़ी हज़रत सईदा फातिमा रज़ियल्लाहु तआला अन्हा उन्हनि जे पाक मुबारक बतन अतहर में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम अञा पेट मुबारक में हुआ अञा सदन जी विलादत मुबारक कान थी ही त अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत हसनैन करीमैन जे ॼमण जी ख़ुशख़बरी बि ॿुधाई ही ऐं पाण उन्हनि खे ॿियूं त सभई निस्बतूं अता फरमायूं पर पाण फरमायो त जेको फातिमा जे पेट में बचड़ो आहे इहो मां मुहम्मद करीम जे जिस्म जो टुकड़ो आहे। हज़रत उम्मुल फज़ल हज़रत अब्बास नबी करीम रऊफ़ रहीम जो चाचो आहे उन्हनि जी घरवारी नबी साईं जी चाची हज़रत उम्मुल फज़ल नबी साईं जे दरबार में हाज़िर थी या रसूलल्लाह मूं अजीबो ग़रीब ख़्वाब ॾिठो आहे जंहिं ख़्वाब मूंखे ख़ौफ़ज़दा करे छॾियो आहे परेशान करे छॾियो आहे तव्हां मूंखे हुन ख़्वाब जो ताबीर ॿुधायो। पाण फरमाइनि था चाची ख़्वाब बयान कर अर्ज़ थी करे या रसूलल्लाह ख़्वाब थी ॾिसां त तव्हांजे पाक जिस्म जे कंहिं हिसे जो टुकड़ो गोश्त जो टुकड़ो कट
कटजी मुझे झोलीअ में अची पियो आहे। मूंखे ॾाढो दुख थियो, परेशानी थी वई आहे त सव दुश्मन सव सॼण मता को तव्हांखे तकलीफ़ पहुचाए। तव्हांजे पाक जिस्म जे रान जो टुकड़ो आहे या बाह मुबारक जो टुकड़ो आहे या पिनी मुबारक जो टुकड़ो आहे, पर तव्हांजे जिस्म जो टुकड़ो कटजी मुंहिंजे झोलीअ में आयो आहे। या रसूलल्लाह इन ख़्वाब मूंखे परेशान कयो आहे, मता तव्हांखे को दुश्मन तकलीफ़ पहुचाए। मूंखे हिन जो ख़्वाब जो ताबीर ॿुधायो त मां तव्हांजी चाची खे इत्मीनान सुकून थिए। नबी सिंह जो ख़्वाब ॿुधी मुस्कुराए फरमाइनि था, चाची तो ख़्वाब भलो ॾिठो, तो मुबारक ख़्वाब ॾिठो साईं। भलो ख़्वाब कीअं? तव्हांजे जिस्म मुबारक खे ज़ख़्म थिए, मूंखे ख़ुशी कीअं थींदी, दुख थींदो? मुंहिंजी राति ख़ौफ़ज़दा ख़्वाब आहे। पाण फरमाइनि था वाक़ई तुंहिंजे लाइ हूंदो, पर मां तोखे ख़ुशख़बरी थो ॿुधायां त मुंहिंजी पाक दामन बचड़ी हज़रत सईदा फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे पेट मुबारक में बचड़ो आहे। उहो ॼमंदो, उहो पुटु न आहे धीउ आहे, उहा धीउ न आहे पुटु आहे। उहो ॼमंदो, उनखे खीर तूं पीआरींदीअ, उहो तुंहिंजे झोलीअ में ईंदो ऐं इहो तुंहिंजे मुंहिंजे गोश्त जो टुकड़ो जेको तुंहिंजे मुंहिंजे जिस्म मां कटिजी तुंहिंजे झोली में पियो आहे, इहो इन शइ जो सबूत आहे। ऐं मां तोखे उन सां मुहबत जो इज़हार कंदे ख़ुशख़बरी थो ॿुधायां त उहो रुॻो फ़ातिमा जो बचड़ो कोन्हे, पर उहो मुस्तफ़ा करीम जे जिस्म जो टुकड़ो हूंदो। एॾी अल्लाह जे हबीब उन्हनि सां मुहबत कई, उन्हनि सां प्यार कयो। तिवालत में कोन थो वञा, टाइम तमामु घटि आहे। ख़िताब अल्लामा साहिब जिन जो आयो इंशाअल्लाह तव्हां सां हाज़िर थींदा। बसि एतिरो अर्ज़ु करे पंहिंजी गुफ़्तगू ख़तमु थो कयां त मुंहिंजा दोस्त हसनैन करे हज़रत इमाम हुसैन इस्लाम ऐं संजय साथियुनि जे मथां जेका शहादत आई, उहा का ओचितो थियणो मसइलो कोन हो। उनजी ख़बर अल्लाह जे हबीब खे बि हुई, हज़रत अली करमल्लाहु वजह करीम खे बि हुई, सईदा फ़ातिमा खे बि, ख़ुदि हज़रत इमाम हुसैन खे बि हुई। ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन कॾहिं बि सिर्फ़ु नबी करीम अलैहिस्सलाम जिन खे जॾहिं ख़बर पई न को नबी साईं उन्हनि जे लाइ दुआ घुरी त मौला इहो इम्तिहान टार, न को वरी कंहिं हज़रत अली करमल्लाहु वजह दुआ घुरी, कंहिं बि दुआ कान घुरी, सभिनी इहा दुआ घुरी। रिवायत में ईंदो आहे त जॾहिं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी विलादत मुबारक थी त अल्लाह जो पाक फ़रिश्तो नबी साईं जे दरबार में हाज़िर थियो, या रसूलल्लाह रब्बे करीम तव्हांखे पंहिंजे बचड़े जी आमद ते मुबारक थो ॾे ऐं मुबारक सां गॾो गॾु तव्हांखे हीअ बि ॿुधायां थो त इहो तव्हांजो बचड़ो शहीद कयो वेंदो। ऐं मुंहिंजा दोस्त कंहिंखे ख़बर पवे त मुंहिंजे औलाद जे मथां, मुंहिंजे ख़ानदान जे मथां का मुश्किल अचण वारी आहे, असां त वठंदा आहियूं पीरनि खां दुआऊं घुराईंदा, बुज़ुर्गनि खां दुआऊं घुराईंदा, साईं दुआ कर हीउ मसइलो थियण वारो आहे, ख़ुदा इहा मुसीबत मुंहिंजे औलाद तां टारे। पर मुंहिंजे हबीब इहा दुआ कॾहिं बि कान घुरी। जीअं जो हुननि खे ख़बर पई त हीअ मुंहिंजो बचड़ो करबला जे मैदान में शहीद थींदो त पाण ॿी का दुआ कान घुरियूं, पाण फरमायूं अल्लाहुम्मा आतिल हुसैन सब्रन व अजरा। ओ मुंहिंजा प्यारा मुंहिंजा मौला, मुंहिंजे हुसैन जे मथां जॾहिं इहो इम्तिहान अचे, इहा आज़माइश अचे त मुंहिंजे हुसैन खे बेसब्रो न कजां, मुंहिंजे हुसैन खे इस्तिक़ामत अता फरमाइजां, सब्र बि अता फरमाइजां, त उन सब्र जो अजर बि अता फरमाइजां। ऐं तारीख़ शाहिद आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, करबला जे मैदान में सभिनी पाणी जी तलब कई, सभिनी पाणी घुरियो, पर इहा हुसैन जी ज़ात हुई जो 3 ॾींहं ऐं 3 रातियूं हुसैन अलैहिस्सलाम खे पाणी कोन मिलियो, पर सभिनी पाणी पाणी पियो कयो। हुसैन कॾहिं बि पाणी जो नालो ज़बान ते कोन आंदो, छो जो मुंहिंजे दिलबर नबीअ पंहिंजी पाक ज़बान मुबारक हुसैन इस्लाम खे चूसाई। ओ हुसैन, तुंहिंजे मथां शिमर पाणी बंदि कंदो, यज़ीद पाणी बंदि कंदा, ॿिया सभई पाणी पाणी पुकारींदा, पर तोखे क़यामत वरी उञ लॻंदी कान। उहा हज़रत इमाम हुसैन जी ज़ात छो निकिता मैदान में, इन शइ खे ज़हन में रखो। शान तमामु असां घणो ॿुधूं था, ॿुधण बि खपे, ज़िक्र कजे, पर असल शइ इहा आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदनि जे साथनि क़ुर्बानी छो ॾिनी, इन खे ज़हन में रखो। 3 ॻाल्हियूं हुयूं। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जंहिं यज़ीद सां, उहो बद किरदार इंसान, उन ॿिया त घणेई बुरा कम कया, पर 3 कम अहिड़ा बुरा कयईं जो उन्हनि जो वरी बुराई में को मिसाल थी कोन थो सघे। हिकिड़ो त मदीने पाक जे मथां हमिलो करायईं, एतिरो शदीद हमिलो करायईं जो अल्लाह जे हबीब जे हरम में 3 ॾींहं 3 रातियूं न को आज़ान आई, न को निमाज़ थी। मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक मिंबर जे मथां जानवर चढ़ियो वेठा, हरम पाक में घोड़नि लिॾूं बेला थियूं। हिकिड़ो इहो बुरो कमु कयईं, ॿियो काबतुल्लाह जे मथां हमिलो करायईं, ऐं अहिड़ो शदीद हमिलो करायईं, एतिरा त पत्थर काबतुल्लाह जे मथां उछलरायईं जो माज़अल्लाह एतिरी गरमाइश थी जो काबतुल्लाह जे ग़िलाफ़ मुबारक खे बाह लॻी। 2 कम इहे बुरा कयईं, ऐं 3 कम हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां मुहाॾो अटकायईं। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम मैदान में छो निकितो? हिकु ज़ालिम, हिकु बदकिरदार, हिकु बेहया,
बेशरम इंसान खे मुहारो अटकाइण लाइ त उहो ज़ालिम तूं चाहे केतिरो बि पावरफुल छो न हुजी पर मां पंहिंजे हबीब जे शरीयत सां तोखे खेॾणु कॾहिं बि कोन ॾींदुसि। हू अरबीअ में शेर पढ़ंदो हो, माण्हुनि खे उकसाईंदो हो त ओ इंसान हो शराब पियो, ज़िनाउ कयो, जे इस्लाम इजाज़त न ॾेव त यहूदी थियो, ईसाई थियो, पर शराब भले पियो, तव्हांखे इजाज़त आहे। इमाम हुसैन उन शराब खे रोकण लाइ, शराबी खे रोकण लाइ, ज़ानी खे रोकण लाइ, पंहिंजे हबीब जे दीन खे इन बेहूदगीअ खां बचाइण लाइ मैदान में निकितो। पाण फरमायो ऐं यज़ीद इमाम हुसैन खे मुंहिंजा दोस्त दौलत जी बि ऑफर कई हुई। इमाम हुसैन जा मुरीद कोन हुआ छा? वाह, मुरीदानियूं कोन हुयूं छा? हुयूं। ॾंड पट इमाम हुसैन खे कोन मिले हा छा? मिले हा। अज़ीज़ यज़ीद ख़ुदि चयो हो ओ इमाम हुसैन चवीं त मदीने जी गवर्नर ॾियईं, हुकूमत ॾियईं, दौलत ॾियईं। अल्लाह जे क़बाने हिन खे उर्दू शेर में हुन जो तर्जुमो कयो आहे। फरमाए थो दौलत भी मिलेगी तुझे, शोहरत भी मिलेगी, आराम मिलेगा और तुझे दौलत भी मिलेगी, शोहरत भी मिलेगी और मदीने की हुकूमत भी मिलेगी। या यजीद ही आफर ही वरी हुसैन पाक जवाब छा ॾिनो? फरमाइन था मैंने भी अगर आज जरा सब्र दिखाया, कौसर भी मिलेगा मुझे, जन्नत भी मिलेगी। फरमाइन अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार यार, या अली अल मुर्तज़ा शेर खुदा जिंदाबाद। तो मुझा दोस्त अल्लाह जे हुसैन हबीब जे पाक बचे फरमायो ओ यजीद तू मुखे दौलत जी ऑफर तो दी, तू मुखे हुकूमत तो दी, मां ने तुझे दौलत के थोड़ो भी न हणा, थुक भी न हणा, छो जो मुखे हबीब एड़ो सबक ही कोन नो। मुझे हबीब मुखे कुर्बानी जो सबक नो, ओहो भी खुदा ऐं खुदा जे हबीब जे दीन जे मथा शहादत जो दर्स नो। मुखे दुनियादार जे सामू, पैसे वारे जे सामू, दौलत वारे जे सामू, चाहे केतरो भी दौलत वारो छो न होजे, पर जेकर मुझे हबीब जे दीन जे मथा को दाग आणण जी कोशिश कंदो, हेॾा सॼी दुनिया छो न हुजे, हेॾा अकेलो हुसैन हूंदो तॾहिं बि पंहिंजी जान कुर्बान कंदो, पर मुस्तफ़ा जे दीन खे कोन लॼाईंदो। दुरूद पा बुलंद आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आवाज़ वॾो कयो। अञा त मुंहिंजो गलो वेठल आहे, मौलवी साहब परे खां पियो ईअं वेंदो त पोइ त कम लही विया। वॾे आवाज़ सां पढ़ो सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रुगो इमाम हुसैन न पर मुंहिंजा दोस्त मुंहिंजे हबीब जो पाक दामन सॼो घराणो अहिड़ो त दीन ते इस्तिक़ामत रखंदड़ हो, एतिरी शरीयत सां प्यार कंदड़ हो, एतिरी शरीयत सां मोहब्बत कंदड़ हो जो हज़रत इमाम हुसैन जी ज़ात त पंहिंजो मट पाण हुई, पर मुंहिंजे हबीब जो तमामु अहल बैत पूरो ख़ानदान एतिरो त शरीयत सां प्यार कंदड़ हो जो हुन जो मिसाल दुनिया में कोन थो मिले। अल्लाह जे प्यारे हबीब अहल बैत सां इहा हिकिड़ी थोरी वज़ाहत तव्हांजे साम्हूं रखे छॾियां, मता कंहिंजे ज़हन में को ख़दशो हुजे त अहल बैत सां आम माण्हू सम्झंदा सिर्फ़ु हज़रत अली करमल्लाहु वजल करीम, हज़रत सईदा फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा, हसनैन करीमैन, इहे ई अहल बैत आहिनि। पर मुंहिंजा दोस्त अहल बैत कंहिंखे चइबो आहे? अहल बैत में जेके मुंहिंजे हबीब जूं पाक दामन सभई घर वारियूं मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि त असांजे प्यारे हबीब 9 किन में ईंदो आहे त 11 पाण शादियूं फरमायूं त सभई इहो अक़ीदो ज़हन में पको रखो त नबी साईं जूं जेके घर वारियूं हूं उहे बि अहल बैत में शामिल आहिनि। छो जो जेका आयत ततहीर जॾहिं नाज़िल थी उनजो शान नुज़ूल कुझु हीअं आहे, उहा आयत नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक दामन घर वारनि जे पाकीज़गी में दाख़िल थी। हसनैन करीमैन खे अहल बैत जो मर्तबो वज़ाहत सां कॾहिं मिलियो? अहल बैत में त हुआ ई हुया, पर नबी साईं उन्हनि जो जेको सो इज़हार कीअं फरमायो? हज़रत उम्मे सलमा नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक दामन घरवारी आहे, उहा फरमाए था मुंहिंजे दिलबर नबी खे यमन जे बादशाह हिकिड़ी चादर अता फरमाई हुई, उहा चादर मां उम्मे सलमा वटि पई हुई। हिकु दफ़े नबी साईं मुंहिंजे हुजरे में आया, हुकुम फरमायो इहा यमन वारी चादर मूंखे खणी ॾियो। मूं खणी ॾिनी, पाण पंहिंजे पाक कुल्हनि ते उहा पहिरियों पहिरें, पोइ मूंखे फरमायो त हसन हुसैन फातिमा अली खे घुरायो, हज़रत अली खे घुरायो, सईदा फातिमा खे घुराए वियो। ऐं मुंहिंजा दोस्त हज़रत फातिमा साहिब मुंहिंजा दिलबर हबीब एतिरो त प्यार ऐं मोहब्बत कंदा हुआ जो अहिड़ो प्यार को पीउ पंहिंजे धीउ सां करे कोन थो सघे।
रिवायत में इंदो आ हजरत सईदा फातिमा जॾहिं नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिलण जे लाइ सनन जे घर मुबारक में ईंदी हुई त मुंहिंजा हबीब पंहिंजे पाक बिस्तरे मुबारक ते मसनद ते तशरीफ़ फरमा हूंदा वेठा हूंदा पर सईदा फातिमा जीअं जो अंदर दाख़िल थींदे त मुंहिंजो मुस्तफ़ा उथी संदन जो इस्तक़बाल फरमाईंदो पोइ पुछंदी या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो था मुंहिंजो एतिरो अदब कयो हक़ त मुंहिंजे मथां आहे त तव्हां चओ त मां तव्हांजो इस्तक़बाल कयां माउ पीउ चवनि था औलाद इस्तक़बाल करे तव्हां मुंहिंजो इस्तक़बाल छो था कयो पर फरमाईंदा हा टिनि शयुनि जे करे इस्तक़बाल थो कयां उहे कहिड़ियूं उहो मुंहिंजी जीजर फातिमा उहे कहिड़ो हिन जे करे त दुनिया में माण्हू धीउ खे ऐब सम्झंदा पुट ॼमंदो छठियूं मल्हाईंदा ख़ुशियूं कंदा नाजाइज़ ॻाल्हियूं कंदा पर जॾहिं धीउ ॼमंदी त कुझु बि कोन कंदा महसूस ई कोन कंदा अञा नाराज़गी जो इज़हार कंदा मां माण्हुनि खे ॿुधाइण थो चाहियां त न्याणी ऐब कान्हे न्याणी अल्लाह जी रहमत आहे इहो रुझान असां में तमामु घणो आहे पुट ॼमंदो पोइ असीं सॼी खणी बिरादरी इकठे कंदासीं धीउ ॼमंदी त पोइ साल खां पोइ भई मामे खे ख़बर पवंदी आहे त भाउ फलाणे का धीउ ॼाई ऐं चवंदो साईं ईअं न कयो औलाद जेको ख़ुदा जी ज़ात लिखियो आहे उनजो नसीब दुनिया में हूंदो तोखे मिलंदो कॾहिं बि नाराज़ न कजां मुंहिंजे हबीब न्याणी जो इस्तक़बाल कंदा हुआ अदब कंदा हुआ इन जे करे पाण फरमाईंदा मां दुनिया वारनि खे ॿुधाइण थो चाहियां त न्याणी ऐब कान्हे न्याणी अल्लाह जी रहमत आहे हिकु ॻाल्हि इहा ऐं ॿी ॻाल्हि हीअ त मुंहिंजी अम्मा फातिमा मां तुंहिंजो अदब एहतराम ऐं तुंहिंजी इज़त इन लाइ थो कयां जो ॿियूं औरतूं दुनिया जे मिटीअ मां ठही हलनि तोखे ख़ुदा जन्नत जी मुश्क मां पैदा फरमाया तो मां मूंखे जन्नत जी ख़ुशबू ईंदी आहे ऐं टी ॻाल्हि हीअ त तुंहिंजे पाक पेट मां रबे करीम उहे गुल पैदा कंदो उहे शेर पैदा कंदो उहे जौन पैदा कंदो जेके मूं हबीब जे दीन खे अहिड़ो त रंग लॻाईंदा जो उहो रंग वरी क़यामत ताईं दीन तां लहंदो ई कोन को असां उन रंग खे विसारे छॾियो आहे असां उन ढंग खे विसारे छॾियो आहे असां ज़ालिमनि जे आॾो मुंहिंजा दोस्त अलाह न कंदो तव्हांजे ॻोठ में कोई शराब पीअंदड़ माण्हू हूंदो पर जेकॾहिं हूंदो त असां में आहे का जुरत जो उनखे वञी रोकियूं जुरत जो मक़ाम हीअ आहे जो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में टाइम तव्हांजो वधी वेंदो हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह मौलाना अशरफ अली थानवी अल इफ़ाज़ात यौमिया में हाशिया लिखी आहे ईमान ऐं पंहिंजो पाण खे वरी तोड़जो हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी पाकिस्तान जे ठहण खां ग़ालिबन 400 साल पहिरां जी ॻाल्हि आहे उहो हिंदुस्तान में पैदा थियो उते रहियो दिल्ली में साईं जी मज़ार आहे उन दिल्ली मां मदीने पाक वियो नबी साईं जे पाक रोज़ ज़ियारत कई ज़ियारत करे पोइ अर्ज़ कई या रसूल अल्लाह मूंखे हाणे हमेशह इते रहायो त मां हमेशह तव्हांजो महिमान थी हिते रहां रात जो नबी सिंह ख्वाब में अब्दुल हक हिते न वञ दिल्ली उते वञी मुंहिंजे दीन जी ख़िदमत कर वञी दीन तबलीग कर या रसूल अल्लाह मुंहिंजी ख़्वाहिश आहे मां ज़िंदगी उते गुज़ारी आहे हाणे तव्हां वटि रही पवां हाणे मुंहिंजी पीरी अची वई आहे आख़िरी वक़्तु मां तव्हां वटि गुज़ारियां पाण फरमाईंदा अब्दुल हक हिते रुगो मां मुस्तफ़ा जे रोज़े जी ज़ियारत कंदे दिल्लीअ में वेंदे रोज़ मां मुस्तफ़ा ख़ुदि तोखे ज़ियारत करणु हलियो ईंदुसि मोटी आयो अचे दीन जी पर नबी सी वेंदे वेंदे फरमायोसि अब्दुल हक उते फ़क़ीर त हिकिड़ो हुनजो ख़्यालु कजां फ़क़ीर ॾे वञजां हिन चयो अलाए कहिड़ो फ़क़ीर आहे मोटी आयो किसे मुख़्तसिर दिल्ली में जे मोटी आयो ॿ टे ॾींहं तबलीग करे पोइ ख़बर पएसि त फलाणे इलाइक़े में हिकिड़ो फ़क़ीर आहे मुंहिंजे आस पास वॾा माण्हू था वञनिसि चयो नबी सिंह बि मूंखे चयो ऐं मुंहिंजा दोस्त उन ॻाल्हि उन ॾींहं खां पोइ जीअं जो दिल्ली में पहुतो रोज़ नबी सिंह उनखे राति जो ज़ियारत कराईंदा हुआ उनखे चइबो आहे हुज़ूरी बुज़ुर्ग जंहिंखे रोज़ अलाह जा हबीब जी बारगाह में हाज़िरी नसीब थिए पाण हुज़ूरी बुज़ुर्ग हूंदो हो रोज़ नबी सिंह ज़ियारत कंदो हो हिकिड़े ॾींहुं इरादो कई फ़क़ीर सां मिली अचां नबी सिंह बि पारत कई वञी ॾिसे त जीअं असां हिते वेठा आहियूं इज्तिमा कयो ईअं इज्तिमा लॻो पियो आहे पोइ फ़क़ीर हिकिड़े मसनद ते वेठो आहे कंहिं बिस्तरे ते वेठो आहे अॻियां हिकिड़ो हंडो अथसि को थांव अथसि बर्तन अथसि देगिड़ो अथसि भरियो पियो आहे माण्हू सभु वेठा आहिनि प्यालो हथ में अथसि सभिनी खे भरींदो ॾींदो पियो वञे बाबा पियो पियो सभई पीअंदा वञनि हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो मां बि वञी वेठुसि त मूंखे बि हिकिड़े मुरीद खे चई बाबा ही वञी अब्दुल हक खे ॾे अॻु में हिक ॿिए खे ॾिठो बि कोन हो मुंहिंजा दोस्त मां न कंहिं वटि वञा मूंखे बुज़ुर्ग में ॾिठो बि न हुजे कंहिं मूंखे चए मौली गुलाम शीर भले आहीं त मां चवंदुसि वञ भणा वॾो को पहुतल आहे मुंहिंजो हिनखे नालो कंहिं ॿुधायो मुंहिंजी शिकिल हिनखे कंहिं ॾेखारी मूंखे नाले सां सुञाणे थो मां त साईं वञी पेरनि में तूं वॾो बुज़ुर्ग आहीं साईं जीअं जो अचे वेठो हुन पंहिंजे मुरीद खे चयो अब्दुल हक खे प्यालो भरे ॾे हुन प्यालो भरे साईं जे साम्हूं रखियो अब्दुल हक हिनखे हथ में वठी खुशबू बदबू जो आयसि खुशबू न चइजे बदबू जो आयसि त चई बाबा छा आहे चई त पुछ न पी वञ साईं फरमाए थो मूं महसूस कयो त इहा भंग
मूं हुन जी ख़ुशबू मां बदबू मां महसूस कयो त हीअ भंग आहे, भंग त मुंहिंजे नबी जे दीन में हराम आहे, न पीजे। मूं चयोमांसि बाबा हीअ त भंग आहे, नबी साईं दीन खां मुंहिंजे पंहिंजे दीन में हिन खां मना कयो आहे, मां हीअ कोन पीअंदुसि। ओ फ़क़ीर थो चए अब्दुल हक न पीअंदे त पछताईंदे, न पीअंदे त फ़क़ीर अॻिते थी वेह, तूं पुठिते वेठो आहीं, वाइज़ थिए कीअं अॻिते थी, न पीअंदे त पछताईंदे। हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस फरमाए थो मां दिलि में सोचियो त नबी साईं मोकिलियो बि हो, सुञाणे बि थो, पर हाणे नबी साईं त मना कयो आहे, हिकिड़े पासे अल्लाह जे हबीब जो हुकुम, ॿिए पासे हिन जी नाजाइज़ शरारत, कीअं पिया। पाण दिलि जो दिलि खां पुछो त छा कयां, दिलि चयसि त न पी हराम शइ। फ़क़ीर फ़क़ीर खे चई बाबा मां पछताइण मूंखे क़बूल आहे, पीअंदो साईं कोन। हुन चयो पछताईंदे, पछताइण क़बूल आहे, उथियो हलियो वियो। तारीख़ शाहिद आहे, मौलाना अशरफ सां लिखे थो त राति जो नबी साईं जी ज़ियारत ई कान थियसि। हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस खे ज़ियारत कान थी, ॾाढो परेशान थियो। अंदाज़ो लॻायो मुंहिंजा दोस्त जेकॾहिं इहा शइ असां सां फील थिए असां छा मौज कंदासीं। बाबा वञी पेरे पे बुज़ुर्ग खां माफ़ी वठि, नबी साईं जी ज़ियारत फ़क़ीर जे करे मां बंदि थी वई, पंहिंजी भणा मूंखां वॾी का गुस्ताख़ी थी आहे। साईं फरमाइनि था वाह की हिकु पासे नबी साईं जी ज़ियारत वॾी शइ आहे मुंहिंजे लाइ, पर हिकु पासे अल्लाह जे हबीब जे दीन जो हुकुम आहे, मां भञकड़ी कोन कंदुसि। हू त जाहिल आहे, पर मूंखे अल्लाह जेकॾहिं इल्म अता फरमायो आहे, मां हदीसूं पढ़ियूं आहिनि, त मूंखे हदीसनि जी लज रखणु खपे। बाज़ार भले हुनजो नतीजो कुझु बरक्स निकिरे, पर मां नबी साईं जी नाफ़रमानी कोन कंदुसि, भंग कोन पीबी। 3 ॾींहं 3 रातियूं थी वयूं, नबी साईं जी मुसलसल ज़ियारत कान थी। फरमाए थो चौथी राति थी, रोज़ ज़ियारत कान पई थिए, ॾाढो रुनो, ॾाढो परेशान थियो। छा थियो आहे, हिन फ़क़ीर जे भंग जे करे मूंखां ज़ियारत खसिजी वई आहे। ॾिसे थो हिकिड़ी चौथी राति ख़्वाब पियो ॾिसां, हिकिड़ी बिल्डिंग लॻी ठही पई आहे, महलात लॻी पई आहे, मूंखे ख़बर पई त नबी साईं हिन महलात में आयो आहे। मूं चयो त मां पंहिंजी ज़ियारत करे अचां, 3 ॾींहं ज़ियारत कान थी आहे, भला ज़ियारत करे अचां। फरमाए थो मां जीअं जो हुते पहुतुसि त उहो साॻियो फ़क़ीर भंगोरो दरवाज़े ते बीठो, नबी साईं अंदरि आहिनि, उहो भंग वारो फ़क़ीर बीठो आहे दरवाज़े ते। अब्दुल हक फरमाए थो मां पहुतुसि त मूंखे चई त भंग पी त पोइ छॾी। अंदाज़ो लॻायो मुंहिंजा दोस्त, अंदाज़ो लॻायो केतिरो दीन खां दूर करण जे लाइ शैतान शरारतूं थो करे, केतिरे क़दुरु माण्हुनि खे वर्ग लाए थो। ईमान कामिल रखंदड़ फरमाए थो वॾो त हिन बणा चटीअ मां चङो फाथुसि, 3 ॾींहं ज़ियारत बंदि, भंग खयो बीठो आहे, वरी नबी साईं अंदरि आहिनि, मूंखे छॾे कोन थो। हिननि जी पाण फरमाइनि त अब्दुल हक फरमाइसि त भंग कोन पियो, छॾी न छॾी भंग कोन पई। अञा हिननि जी पाण में गुफ़्तगू हुई। हज़रत शेख अब्दुल हक फरमाए थो त अंदरां आवाज़ आयो, नबी साईं पंहिंजे सहाबनि खां पुछो 3 ॾींहं थिया न अब्दुल हक कोन थो अचे, 3 ॾींहं थी विया अब्दुल हक नज़र ई कोन थो अचे। सहाबी था या रसूल अल्लाह, उहो फ़क़ीर जेको आहे न उहो ॿाहिरि बीठो आहे, अब्दुल हक दर ते बीठो आहे, हुनखे छॾे ई कोन थो। अल्लाह जे हबीब जी बरकात पाण कोन ॻाल्हाईंदा। अल्लाह फरमाए थो इन हुवा इल्ला वहयुन यूहा, मुंहिंजो दिलबर नबी उहो ई ॻाल्हाईंदो आहे जेको मां रब करीम खे वही कंदो आहियां। नबी साईं जी ज़ुबान वही जी तर्जमानी हूंदी आहे। अल्लाह जे हबीब जॾहिं ख़बर पई त फ़क़ीर कोन थो छॾे, नबी साईं फरमाईंदा न कुते खे चओ दरवाज़े तां हटी वञे, अब्दुल हक खे अंदरि अचण ॾे। अब्दुल हक फरमाए थो नबी साईं जी पाक ज़ुबान मां निकितल लफ़्ज़, उहो फ़क़ीर जेको बार बार मुंहिंजा रुकावटूं पेश पियो करे, सरकार जे ज़ुबान खां निकितो उहो कुतो बणिजी वियो, उहो रवानो थियो, दरवाज़ो खुलियो, मूं सरकार जी ज़ियारत फरमाई। इम्तिहान मुंहिंजा दोस्त इहो हूंदो आहे, इम्तिहान में अल्लाह ताला करे असां तोखे बुझंदो आहे, पर असां शैतानी चकरनि में अची बाबा वॾो बुज़ुर्ग आहे, अलाए छा छा थो ॿुधाए, अलम हेठां थो वेहे त अलम पियो झुकेसि, अलम पियो हवा हणेसि, इहे कई ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। ईमान खे मज़बूत रख, क़ुरान पाक पढ़, हदीस पढ़, हसनैन करीमनि जी सीरत पढ़, तोखे ख़बर पइजी वेंदी त इमाम हुसैन खे हर शइ सहूलियत हुई, हर आफ़र यज़ीद कई हुई, पर पाण फरमायूं दीन जे मथां दाग इमाम हुसैन लाइण कोन ॾींदो। पोइ पाण 72 शहीद वठी वञी करबला में हुन सां मुहादो अटकायो। अल्लाह जी ज़ात जी आहे, कुदरत तरफ़ खां शहादत लिखियल हुई, पर शहीद थियण खां पोइ बि इमाम हुसैन अहिड़ियूं करामतूं ॾेखारियूं अहिड़ो को बुज़ुर्ग ॾेखारे कोन थो सघे। रिवायत में ईंदो आहे अल्लाह जे पाक हबीब जे पाक बचड़े जो सिर मुबारक नेज़े जे मथां आहे, खयो पिया वञनि यज़ीदी हलनि पिया, रस्ते में वेंदे वेंदे हिकिड़े शख़्स क़ुरान में पढ़ियो, क़ुरान पाक जी तिलावत पे कई, इमाम हुसैन जो सिर धड़ खां धार आहे, सिर नेज़े जे मथां आहे, उन क़ुरान पढ़ंदड़ आयत पढ़ी पर ग़लति पढ़ियईं, इमाम हुसैन जो सिर नेज़े ते आहे। फरमाए थो ओ क़ुरान पढ़ंदड़, क़ुरान ईअं न पढ़, क़ुरान हीअं पढ़ जीअं मां इमाम हुसैन पढ़ंदो थो वञा।
तो इहो आहे इमाम हुसैन जो शान। पर उनजे फ़िक्र खे ज़हन में रखो, उनजे तरीक़े खे ज़हन में रखो। इमाम हुसैन मैदान में छो निकितो? पंहिंजी ज़ात लाइ न, नबी पाक जे दीन जे लाइ, शराब खे रोकण जे लाइ, ज़िना खे रोकण जे लाइ, बद किरदारी खे रोकण जे लाइ, बद इख़लाक़ी खे रोकण जे लाइ, बेपर्दगी खे रोकण जे लाइ। अॼु मुंहिंजा दोस्त उहे सभई कम असां में आहिनि। शराब असांजा मुस्लमान पीअनि, ज़िनाऊं असांजा मुस्लमान कनि, बेपर्दा असांजूं औरतूं घुमनि, दीन जी तालीम असांखे कान्हे, स्कूल में हो इस्लामी लिटरेचर कोन्हे को, असांजा ॿारनि जी तालीमी निज़ाम दरम बरम थी वियो आहे, असांजी तरबियत कान्हे। असां शैतानी अॾनि जे पुठां जेके गैर शरई पीर कम कनि, उन्हनि जा आस्थाना आबाद लॻा पिया आहिनि, जेके शरीयत मुतहरा जी दावत ॾियनि, उन असांजे हलण खे असांखे हलण लाइ टाइम कोन्हे। मुंहिंजा दोस्त यादि रख, क़यामत में तोखे मूंखे पंहिंजी ज़िंदगी जे हर हिकु लम्हे लम्हे जो हिसाब किताब ॾियणो आहे। वाहिद कहार जी कोरट हूंदी। शाह अब्दुल बेटा रहमतुल्लाह फरमाइनि था, सव सव करी सींगार तब महिमान आहे मिटीअ जो, कूड़ न खणंदे पाण सां सच हलंदी साण, हिते सदाई सुल्तान उते पिटींदे परॾे में, हिते तूं छा बि थी वञ, पर ही जिस्म तुंहिंजो जेको ख़ाकी आहे, हिकु ॾींहुं तोखे जहान छॾिणो आहे। ख़ुदा जे साम्हूं तुंहिंजी हिन जेके नेमतूं तोखे ख़ुदा अता फरमायो आहिनि, इन्हनि जे मुतलिक़ तोखे हिसाब किताब ॾियणो आहे। इमाम हुसैन अदा मुंहिंजा बेनिमाज़ी हो, तव्हांखे ॿुधो हूंदो, इमाम हुसैन बेनिमाज़ी आहे, निमाज़ी हो, निमाज़ में पंहिंजो सिर कटराई। अॼु असां मां केतिरा माण्हू हुसैनी त सॾायूं था, हैदरी बि सॾायूं था, पर असां में निमाज़। आज़ान अचे थी त जवाब आज़ान जो ॾियूं था, कलमूं पढ़ूं था, टीवी ते वेठा आहियूं, टेपनि ते वेठा आहियूं, कॾहिं के टेप जो आवाज़ बंदि करे कंहिं आज़ान फज़ील सां ॿुधी आहे न। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, असां आहियूं त दावा जा हुसैनी, पर कम असांजा यज़ीद वारा आहिनि, त यज़ीदी कम करे वरी हुसैनी सजायूं। त असांखे पंहिंजो पाण खां पुछणु खपे, पंहिंजो पाण खां सुवाल करणु खपे। वधीक तव्हांजो टाइम मां कोन थो वठां। अल्लाह ताला खां दुआ आहे, रब्बे करीम असां सभिनी खे हुसैन सां जेका मोहबत अता फरमाई आहे, हुसैनी तरीक़े ते हलण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह, व आख़िर दावाना।